दोस्तों अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे? उमेद त सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों सिंध हमेशह ॾहनि ऐं अदीबनि ऐं रहबरनि खे जनमु ॾिनो आहे। अॼु असां सिंधी जदीद क़ौम परस्ती जे बानी बाबति तव्हांखे मालूमात ॾींदासीं। अचो त पोइ असांजी अॼु जी हिन वीडियो खे शुरू था कयूं। हा दोस्तों, असां ॻाल्हि करे रहिया आहियूं जदीद सिंधी क़ौम परस्तीअ जे बानी साईं जी एम सैयद बाबति। साईं जी एम सैयद सिंधु दरिया जे साॼे कप्तियाबाद शहर सन में 17 जनवरी 1904 ईस्वीअ ते पैदा थिया। साईं जी एम सैयद जो पूरो नालो सैयद गुलाम मुर्तज़ा शाह ऐं संदसि वालिद जो नालो सैयद महमद शाह आहे। संदसि वालिद बुज़ुर्ग अंग्रेज़ दौर जो हिकु अरडो शख़्स ऐं ज़मींदार थी गुज़रियो आहे। संदसि ख़ानदान कासमी सैयदनि जे कबीले मां सिंध जे मशहूरु मंटियारी सैयदनि जे मियां पोटे पारे जे सनाई शाख सां तालीक़ रखंदड़ आहे। साईं जी एम सैयद खे 1 जुलाई 1910 ते प्राइमरी स्कूल सन में पढ़ण लाइ विहारियो वियो, जिते 12 पढ़ियो। उन खां पोइ सन जे मुल्ला काज़ी फ़कीर महमद वटि पढ़ण लाइ विहारियो वियो, पर थोरे वक़्त बाद जनवरी 1913 में ॿीहर सिंधी स्कूल सन में मास्टर धर्मदास वटि पढ़ण लाइ विहारियो वियो, जितां 4 दर्जा पास करे बाद में हेड मास्टर बसरमल बालचंद वटि 5 दर्जा पास करे 6 में आयो। शहर में वधीक तइलीम जो निज़ाम न हुअण करे महबूब मेमन वटि क़ुरान शरीफ़ नाज़िरा पढ़ण लॻो। उन सां गॾु फ़ारसी ऐं अरबीअ जी तइलीम मौलवी मोहम्मद हाशिम अहमद मेमन सन वारे वटि वरिताई। उन दौरान मियां हामिद अली मेमन हलाई वटि सन में 1.5 साल ताईं अंग्रेज़ी पढ़ियो। कुछ वक़्त मास्टर नारायण दास वटि बि अंग्रेज़ी पढ़ियो। उन बाद मौलवी अल्लाह बख्श दादो वारे खे घुराए वटसि वधीक अरबी तइलीम हासिल कयई। उन नंढड़ी उमिरि में ई साईं जी एम सैयद ॻोठ में अरबी फ़ारसी मदरसे जो बुनियाद विझरायो, त जीअं संदसि साथी बि साण गॾिजी पढ़ी सघनि। उन मां मालूम थिए थो त इन में नंढपण खां वठी सियासी समाजी ख़िदमत ऐं तइलीम लाइ वॾो चाह हो। साईं जी एम सैयद 15 सालनि जी उमिरि में 1919 खां पंहिंजी सियासी ऐं समाजी ज़िंदगी जी शुरूआत कई। सभ खां अॻु उन सन शहर में हिकु समाजी अल मुस्लिमीन नाले तंज़ीम क़ाइमु करे ॻोठ ऐं आसपास में समाजी सुधारक जा कम शुरू कया। माण्हुनि खे वापार ध्यानु छिकराए ऐं पुलिस पधिरा उताकनि ऐं मस्जिदनि में समाजी फ़ैसिलनि जो रवाज विधो। फेबरवरी 1920 ते लारकाने शहर में जान मोहम्मद जोड़े जी कोशिशुनि सां सिंध ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस खुटाई वई, जिंहिं में मौलाना शौकत अली ऐं ॿिया अॻुवान आया हुआ। जी एम सैयद बि उन इजलास में सैयद असदुल्ला शाह सां गॾिजी शरीक थियो। कॉन्फ्रेंस खां मोटण बाद साईं जी एम सैयद सन शहर में हकीम फ़तह मोहम्मद जी सदारत में ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस खोटाई, जंहिं में शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं शेख नूर मोहम्मद ऐं ॿिया अॻुवान शरीक थिया। ईअं ई साईं जी एम सैयद सिंध जी सियासत में हमेशह अॻभरो नज़र आयो। साईं जी एम सैयद महात्मा गांधी सां 27 अप्रैल 1921 ते सन रेलवे स्टेशन ते मुलाक़ात कयई। उन खां पोइ साईं जी एम सैयद ऑल इंडिया कांग्रेस में शामिल थियो। उन विच में 1928 खां सिंध जी मुंबई खां आज़ादी जी तहरीक शुरू थी त साईं जी एम सैयद उन में अॻभरो रहियो। उन ॾस में मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंस जी अॻुवाणी बि कयई। जॾहिं अंग्रेज़ सरकार हिंदुस्तान जी हालत खे सुधारण लाइ सर जॉन साइमन जी अॻुवाणी में कमीशन मोकिली त साईं जी एम सैयद कांग्रेस ऐं आज़ाद ख़्याल सियासी कारकुननि सां गॾिजी गो साइमन गो तहरीक में वधी चढ़ी हिसो वरितो। कुझु सालनि खां पोइ साईं जी एम सैयद ऐं उन जो क़ौम परस्त ग्रुप कांग्रेस खां धार थी मुस्लिम लीग में शामिल थी वियो। अक्टूबर 1938 ईस्वीअ में मुस्लिम लीग जो इजलास कराची में कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी सदारत में थियो, जंहिंजे खोटाइण में शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं साईं जी एम सैयद जो वॾो हथ हो। उन इजलास में सिंध मुस्लिम लीग जो बुनियाद पियो। साईं जी एम सैयद जी मदद सां शेख अब्दुल मजीद सिंधी मुसलमाननि जी आज़ाद रियासत ते मुश्तमिल धार वतन जो ठहिराउ पेश कयो। उहो ठहिराउ अॻिते हली मुस्लिम लीग जे 1940 वारे लाहौर इजलास में हिंदुस्तान जे विरागे वारी ठहिराउ जी सूरत अख़्तियार कई, जीअं खे पोइ क़रारदाद पाकिस्तान सॾियो वियो। 1942 में हाजी अब्दुल्ला हारून जी वफ़ात खां पोइ सूबाई मुस्लिम लीग सिंध जो सदर थियो ऐं 3 मार्च 1943 ते सिंध असेंबली में पाकिस्तान जो पहिरियों ऐं आख़िरी ठहिराउ पास करायो ऐं हिकु यादगार तक़रीर कयई, जंहिं में पाकिस्तान अंदरि सिंध लाइ हिकु
ख़ुद मुख्तियार रियासत जो तस्वर ॾिनो वियो। साॻिए साल जे आख़िर में हुन ऑल इंडिया मुस्लिम लीग जो सालियानो इजलास कराची में सॾाइण जो निज़ाम कयो, जिते खेसि ऑल इंडिया कमेटी ऑफ एक्शन जो मेंबर चूंडियो वियो। कुझु सालनि खां पोइ मुस्लिम लीग जे अॻवान सां इख़्तिलाफ़ जे करे साईं जीएम सैयद मुस्लिम लीग खां धार थी सिंध मुस्लिम जमायत जे नाले सां पार्टी ठाहे कमु शुरू कयो। तुर्त ई पोइ 1947 में पाकिस्तान क़ाइमु थियो। कुझु सालनि खां पोइ ऑल इंडिया मुस्लिम लीग जे अॻवाननि सां इख़्तिलाफ़ जे करे साईं जीएम सैयद मुस्लिम लीग खां धार थी सिंध मुस्लिम जमायत जे नाले सां पार्टी ठाहे कमु शुरू कयो। कुझु वक़्त खां पोइ 1947 में पाकिस्तान क़ाइमु थियो। पाकिस्तान ठहण खां पोइ 1948 में कराचीअ खे सिंध खां धार करण करे मर्कज़ जे हवाले कई वई। साईं जीएम सैयद कराचीअ खे मर्कज़ जे हवाले करण ख़िलाफ़ आवाज़ उथारियो त उनखे सन में 3 महीननि लाइ नज़रबंद कयो वियो। 1953 में सिंध असेंबली जूं नूं चूंडियूं थियूं, जंहिंमें आज़ाद पाकिस्तान पार्टी, सिंध हारी कमेटी ऐं पीपल्स पार्टी जी मदद सां मुतहदा माज़ ठहियो, जंहिंजे प्लेटफॉर्म तां साईं जीएम सैयद चूंडिजी आयो। सिंध असेंबली में मुख़ालिफ़ पार्टीअ जे अॻवान जी हैसियत में कराची खे मर्कज़ खां वापसि सिंध खे ॾियारियईं। 8 अक्टूबर 1958 ईस्वीअ ते पूरे पाकिस्तान में मार्शल लॉ लागू करे असेंबलियूं ख़त्म करे छॾियूं। साईं जीएम सैयद ऐं नेशनल अवामी पार्टीअ जे लीडरनि खे जेल में माणियो वियो। जीएम सैयद पोइ 1960 ताईं जेल में रहियो। उन खां पोइ सिहत जी ख़राबी जे करे खेसि मार्च 1966 ते सन में नज़रबंद रखियो वियो। नज़रबंदीअ जो फ़ाइदो वठंदे साईं जीएम सैयद मतालो जारी रखियो। बरसगीर दुनिया ऐं सिंध जी सियासत, शख़्सियतनि, अंग्रेज़ साम्राज खां आज़ादी, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे क़याम, संदन जदोजहद, सिंध जी बम्बई खां आज़ादी, वन यूनिट ऐं क़याम पाकिस्तान बाज़ सिंध खे पहुतल नुक़साननि ऐं ॿियनि मौज़ुअनि ते केतिरा ई किताब लिखिया। नज़रबंदीअ मां आज़ाद थियण बाद साईं जीएम सैयद 1966 में सिहत जी ख़राबी ऐं ॿियनि सबबनि जे करे सियासत खां किनारा कशीअ जो ऐलान करे बुज़म सूफ़िया सिंध जो बुनियादु विझी सिंध जे क़ौमपरस्त ऐं तरक़ी पसंद अदीबनि, सियासी कारकुननि खे साण खणी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कॉन्फ्रेंसियूं खोटायूं। क़ौमी सुजाॻी ऐं जदीद सिंधी क़ौमपरस्तीअ जे तस्वर ऐं मज़हब खे सियासत खां धार करण बाबति क़ौमी बुज़ुर्गनि जी दरगाहनि ते ख़ुतबा ॾिनाई ऐं फरमायाईं त सिंध हिकु क़ौम आहे ऐं सरज़मीन सिंध वटि इत्तेहादी इंसानी इल्मु, अमन, इल्मु ऐं तरक़ी बनी आदम लाइ ख़ासि पैगाम आहे। 4 मार्च 1967 जी क़ौमी वाक़िए खां पोइ सिंध में क़ौमी तहरीक खे हिकु भेरो ॿीहर वधंदो ॾिसी जीएम सैयद जी तहरीक खे ख़तरनाक सम्झी अयूबी आमरियत जीएम सैयद खे जुलाई 1967 जी शुरूआति खां 1968 जी आख़िर ताईं वरी नज़रबंद कयो। उन नज़रबंदीअ खे साईं जीएम सैयद कोर्टनि में चैलेंज कंदे बयानु ॾिनो त उहा अमली सियासत खां अलॻि आहे, पर खेसि वन यूनिट जी मुख़ालिफ़ सबबि नज़रबंद कयो वियो आहे। 1 मार्च 1969 ते जीएम सैयद खे आज़ादु कयो वियो। वन यूनिट मुख़ालिफ़ दोस्तनि ऐं कारकुननि साण राब्ता कया ऐं 9 मार्च 1969 ते हिकु नई सियासी जमायत सिंध मुतहदा माज़ क़ाइमु कयईं। 10 अगस्त 1969 ते बंगाल जे क़ौमी अॻवान शेख मुजिबुर रहमान खे कराची घुराए जानियो ॾिनो ऐं सिंध, बंगाल ऐं ॿियनि क़ौमुनि जे वतननि बाबति तारीख़ी सफ़ानामो पढ़ायो। ईअं ई वन यूनिट जी तहरीक ज़ोर पखेरियो। 1971 वारे वाक़िए खां पोइ साईं जीएम सैयद 18 जून 1972 ते हम ख़याल सियासी ऐं क़ौमी कारकुननि खे कराची में पंहिंजे बंगले ते घुराए साईं जीएम सैयद पार्लियामेंट जी सियासत खां बेज़ार थी जीएस सिंध महाज़ नाले नई पार्टी क़ाइमु कई ऐं फरमायाईं त मां पंहिंजी समूरी सियासी ज़िंदगीअ जे तजुर्बे बाद उन नतीजे ते पहुतो आहियां त पाकिस्तानी पार्लियामेंट ऐं असेंबलियूं सिंध जे मसइलनि जो हल न आहिनि। सिंध जे मसइलनि जो वाहिद हल सिंध जी आज़ादी में आहे। उन खां पोइ साईं जीएम सैयद मुख़्तलिफ़ शहरनि में जलसा शुरू कया। 2 अगस्त 1972 ते मुस्लिम कॉलेज हैदराबाद वारे जलसे में शरपसंदियुनि मथसि बम उछलायो, जंहिंमें साईं जीएम सैयद ख़ुदा जे महिरबानी सां बची वियो, पर संदसि हिकु साथी दोस्त मोहम्मद शहीद थी वियो। नामवर मंसूर गुल, मोहम्मद खत्री ऐं क़ौमी कारकुन उमर शोरे समेत 18 कारकुन सख़्त ज़ख़्मी थिया।
वरी 8 अगस्त 1972 ते सिंध हुकूमत खेसि घर में नज़रबंद कयो। अहिड़ी तरह साईं GM सैयद सिवा थोरनि वक़फ़नि जे वॾनि अर्ज़ो नज़रबंद रहियो। उन विच में संदसि पोइलनि संदसि रेबरीअ में 1977 में GS सिंध महाज़ ऐं अॻिते हली कुझु शागिर्दनि GS सिंध तहरीक नाले पार्टियूं ठाहे क़ौमी जदोजहद शुरू कई। जनवरी 1988 ते साईं GM सैयद पंहिंजी सालगिरह ते ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान खे सन में घुरायो ऐं पंहिंजा आज़ाद सिंध बाबति वीचार वंडिया। ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान जी तबियत ख़राब थियण बाद खेसि दिल्ली इलाज लाइ मोकिलियो वियो त साईं GM सैयद 2 जुलाई 1987 ते पंहिंजे साथी जी मज़ाज परस्ती लाइ हिंदुस्तान वियो। उते इंदिरा गांधी सां मुलाक़ात कयईं ऐं सिंध जी आज़ादी लाइ मदद जी अपील कयईं। हिंदुस्तान खां मोटण बाद खेसि वरी गिरफ़्तार कयो वियो। 17 जनवरी 1992 ते साईं GM सैयद नेशनल पार्क कराची में पंहिंजे 89 सालगिरह जे मौक़े ते न्यू वर्ल्ड ऑर्डर जी रोशनी में गॾियल क़ौमनि खे दुनिया जे मुल्कनि जे नए सिर जो जक जो मशवरो ॾिनो ऐं उन में सिंध जी आज़ादी जो केस बि पेश कयो। 19 जनवरी 1992 ते खेसि नज़रबंद कयो वियो, जेका नज़रबंदी संदसि ज़िंदगीअ जे आख़िरी लम्हनि ताईं क़ाइमु रही। साईं GM सैयद हिंदुस्तान जा मुसलमान ऐं पाकिस्तान जीअं ॾिठो आहे मूं सिंध जे अदालत जी इंतज़ामिया खां जुदा आहे। मुस्लिम लीग जी मुखालिफ़ छो, सिंधु देश छो ऐं छा लाइ नए सिंध लाइ जदोजहद ऐं 60 खां वधीक किताबनि जो ख़ालिक़ आहे। 17 मार्च 1995 खां पोइ संदसि तबियत ख़राब थी वई। 18 मार्च खां वठी जनाज़ अस्पताल में नज़रबंदी दौरान ज़ेर इलाज रहियो ऐं 25 अप्रैल 1995 जो राति जो देर सां साईं GM सैयद पंहिंजो दम धणी हवाले कयो। सबूत ऐं लखे माण्हू सन पेची विया। 5 अप्रैल ते लखे सोगवारनि जी मौजूदगीअ में सैयद खे सन जे ॿाहिरि क़ब्रस्तान में जनाज़े निमाज़ बाद दफ़न कयो वियो। संदसि तस्दीक वक़्तु क़ुरान पाक, अंजील, तौरीत, गीता ऐं शाह जे रिसाले जा वर्द थींदो रहियो। उन वर्द दौरान सिंध जे तारीख़ जे उन अज़ीम शख़्स खे मिटी मां हवाले कयो वियो। खेसि वरसीअ ते साईं जुमन दरबदर जे हिन कलाम सां बेटा पेश कयूं था। मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। तो दोस्तों असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। असां मिलंदासीं तव्हां सां अॻी वीडियो में। ॾींदा इजाज़त। खुदा हाफ़िज़।